अस्सलाम वालेकुम बदर साईं। वालेकुम। ॿियो ख़बर हादसे जी का ख़बर पई? साईं ख़बर पिया दानिया नाले हिकिड़ो शख़्स मूंखे कराची वठी वियो। कराची वठी वियो। का एड्रेस को पार पतो? जी बाबा साईं, ये एड्रेस है। अबा मुबारक हुजे। छा जी अम्मा? अबा मामे संग ॾियण खां हा कई आहे। अम्मा मूं तोखे अॻु बि चयो हो न त मां मामे जे घरां शादी कोन कंदुसि। जेकॾहिं मुंहिंजी शादी कराइणी अथई, मूंखे घोटु बणाइणो अथई त मासीअ जे घरां मां शादी कंदुसि। मामे जे घरां हरगिज़ शादी न कंदुसि। ॻाल्हाइणो अथई त मासी वारनि सां ॻाल्हाए। अबा मां मासीअ खे मासड़ खे बि चयो पर हुननि जवाबु ॾेई छॾियो। जवाबु ॾेई छॾियो? छो? माल मिल्कियत में, ज़मींदारीअ में, पैसे में असां उन्हनि खां घटि आहियूं जो उन्हनि जवाबु ॾेई छॾियो? तूं बि को अकुल धार। छोकिरी पंहिंजे सॻे सौट खे ॾिनल आहे, भला उन जो संग कीअं ॾींदा असांखे? हाणे मां बि शादी जितो वणंदी उतो कंदुसि। मामे जे घरां कॾहिं बि शादी न कंदुसि। पर चाची भावल ख़ान ॿियो घर छो थो पढ़जे? मां मुई त कान आहियां। न न तूं जीअरनि में आई न मोहलनि में आई। ए डेडी घणा साल थिया अथई शादी खे? 10 साल थिया आहिनि शादी खे। को ॿार ॼणियो अथई? अञा थी चए तुंहिंजी ॿी शादी छो थो करी? भावल ख़ान जे औलाद नथो थिए त हिन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? चओ ख़ुदा खे जे हुजनि इहा कम चङा त औलाद बि थिए ई आहे। बक न, मां बदुआऊं थो खणा, पिटूं थो खणा। तव्हां औरतुनि खे कहिड़ी ख़बर त ॿाहिरि असांजूं केतिरियूं दुश्मनियूं लॻियूं पयूं। इन्हनि खे तूं पिटूं थी चई? जे पिटूं त मुंहिंजे भाउ अनवर ख़ान खे जॾहिं उन्हनि क़तल करायो त उन्हनि खे पिटूं कोन थियूं लॻनि? पिटूं लॻनि थियूं त मूंखे थियूं लॻनि। इहे मर्दाना जड़ा आहिनि। तव्हां औरतुनि खे का ख़बर कोन्हे त दुश्मनियूं छा थींदियूं आहिनि। मुंहिंजी मर्ज़ी आहे, जितो वणंदो मां उतां शादी कंदुसि। ॿी का ख़बर चार? ॿियो केरु आयो वियो? मोतार साईं ॿियो त केरु कोन आयो, बाक़ी साल ॿकारे हाणे बंबोरे पाण ॾेई वियो हलियो। मेरे इहा ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे त साले जी छोकिरीअ जो छा कजे। मोतार साईं तव्हां मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि मञो, चओ। चाकर खान सां ॻाल्हाए ॾिसो त उहो बाल खान सां ॻाल्हाए। पोइ बि जे बाल खान नथो मञे त पोइ राज घुराए ऐं राज जेका सलाह ॾे उन ते हलो। हिकिड़ो त तो ई कमु ख़राबु करे छॾियो। सुभाणे जे न फ़ैसिले में इहा ॻाल्हि थी बीहे त बहाल ख़ान तॾहिं छोकिरी वापसि कंदो साले वारी, जॾहिं तूं उहा सुहिणी छोकिरी वापसि कंदे त पोइ तूं निकाह छॾींदे? मोतार साईं यार कहिड़ी ॻाल्हि था कयो? उहा मुंहिंजी निकाह ॿधी ज़ाल आहे, ऐं कीअं छॾींदुसि? पर आहे त बहाल ख़ान जे राज जी न। जेकॾहिं राज इहो फ़ैसिलो कयो त सुहिणी असांखे वापसि करियो, असांजे राज जी आहे, त पोइ वापसि करणी पवंदी न। बाबल साईं तव्हां वॾा आहियो, मालिक आहियो साईं, तव्हांजे हथ में आहे, तव्हांजी मर्ज़ी। चङो ठीकु आहे, तूं चाकर ख़ान ॾे नियापो कर त हू बहाल ख़ान सां ॻाल्हाए, पोइ ॾिसूं त छा थो थिए। तेसि ताणी आउं कराची मां थियो थो अचां। हाज़िर मोतार साईं, ऐं अची वञो तो चाकर खान सां ॻाल्हायो था। हल जबल। बेटो आसिया साहब छा पई करे मुझे ॿुधायोसीं? जी ॿुधाए थोमांसि। तव्हां चांहि पियो? मैडम अचे पई।
वालेकुम अस्सलाम। वियो दानिया साहब, प्लीज़। माफ़ कजो, मूंखे अचण में थोड़ी देर थी वई। अहिड़ी का ॻाल्हि न आहे आसिया साहिबु, मां अंदाज़ो लॻाए सघां थो त तव्हांखे छो देरि थी आहे। हिकिड़ी ॻाल्हि चऊं मज़ाक में अलावा, अॼु मां ॾाढी ख़ूबसूरत लॻी रहियो आहियो। छा हिन खां पहिरियां ख़ूबसूरत न थे लॻसि? बिल्कुलु हुयो, पर अॼु कुझु वधीक आयो। तव्हांजी तारीफ़ जी महिरबानी। बाय द वे, तव्हां हिन खां पहिरीं केतिरी छोकिरियुनि जी तारीफ़ करे चुका आहियो? आसिया साहिबु, अव्हां खां हाणे कहिड़ो परदो? सच पुछो त सूंहं मुंहिंजी कमज़ोरी आहे ऐं सूंहं जी तारीफ़ करण में मां काई बि कंजूसी न आहियां कंदो। मैडम, जी मिठू? तव्हां लाइ चांहि खणी अचां? हाँ मिठू, पर थोरो जल्दी खणी अचां। मूंखे दानियाल साहब सां गॾु शहर ताईं शॉपिंग जे लाइ वञिणो आहे। ठीकु आहे मैडम। आसिया साहिबु, अव्हां पंहिंजे हिन बुर्जी जो तारीफ़ न आहे करायो त आहे कहिड़ी नस्ल मां? काफ़ी वफ़ादार नस्ल में, पर तव्हां इहो छो पिया पुछो? ओह, आई सी। इन जी माना त मूंखां ग़लती थी वई आहे। कहिड़ी ग़लती? इहा ई त रदीअ जे सामान जीअं असां हिन बोचे खे हैदराबाद छॾे अचूं त बहितर हो। आई सी। तव्हांजे हिन शहर कराची में वफ़ादारी खे रद्दी वारी शइ सम्झियो वेंदो आहे। केॾी न ट्रेजेडी आहे मूंसां। जेको बि मिले थो गुनाहगार ई मिले थो। आसिया साहिबा, तव्हां नाराज़ थी? आई एम सॉरी। न दानियाल साहब, ही जेके माण्हू जी ज़बान मां निकिरंदड़ लफ़्ज़ आहिनि न, इहे माण्हू जी क़द्र क़ीमत ऐं औकात ॿुधाए छॾींदा आहिनि। आसिया साहिबा, आई एम सॉरी। रियली मूं मज़ाक पियो कयो ऐं अव्हां सीरियस थी वियो। सॉरी।